पढ़ण भी शया कनेक्शन मिलाण भी शया पढ़ जरूर मगर कीअं पढ़ जॾहिं पढ़ी वेठो ॻोठ मीर खान भट्टीअ में जिस्म तुंहिंजो मीर खान भट्टीअ में हुजे अखिड़ियूं तुंहिंजूं बंदि हुजनि हीअ दिल तुंहिंजी मुंहिंजे महबूब मुस्तफा जे दरबार पो मुझे महबूब ते दुरूद पढ़ी दिस त तोखे ख़बर पवे त मुझो मुस्तफा पंहिंजे गुलामन सां कीअं कुर्बणो कंदो आहे। अल्लाह भी मेहरबान मदीने जो घोट भी मेहरबान ॿुधा ॿियो तो असांखे छा खपे ॻाल्हाए ॿियो तो असांखे छा खपे ऐं अल्लाह जा बाना हिकु शख्स अल्लाह जे कामिल वलीअ जो गुलाम आहे पर दौलतमंद अमीरा दौलत वारो आहे दौलत ते नाज़ पुट रब हुनखे ॾिना सत घणा पुट वरी चओ अॻे अमड़ दुआ कंदी हुई रब पुट सत पुट ॾींदी आहे हाणे तो ॿार था ॼमन पोइ सलाह थी थिए त हाणे महांगाई घणी आहे थोरो स्टाफ था कयूं भला याद रखी छॾ ये शरई मसलो कन खोले ॿुधी छॾ अण पढ़ियो तुंहिंजे आॾो कोन पियो ॻाल्हाए पढ़ियो लिखियो शख़्स पियो तुंहिंजे आॾो ॻाल्हाए अल्लाह जे कामिल वलीअ सजण साईं जे दड़े जो अदना गुलाम पियो ॻाल्हाए अगर कोई शख्स इन नियत सां बार बंद थो कराए त खर्च किथों ईंदो लटो कपड़ो किथों ईंदो केर कमाए हिनन खे खाराईंदो त उहो इंतहाई गुनहगार ला तक़तलू औलादकुम खशियत इमलाक मुझो बेनियाज रब पाक कुरान करीम जे अंदर फरमाए रहियो आ त पंहिंजे बच्चन खे इन डप खां कत्ल न कयो त दौलत जो छा थींदो किथों थींदो कीअं थींदो रिज़्क ॾियण वारो मुझो अल्लाह आ जनी डांद न बिज तनी बि तुंहिंजो आसरो अवल ॾेई उन्हनि खे पोइ उभारींदो आ सिज कतन इहो इरादो करे औलाद न बंद कराए जा न औलाद जे न थियण जा के इंतजाम कजा अलबत्ता हा जे कदे तुझो माल जो डॉक्टर या डॉक्टरानी तुझे सेहत जे पेशे नजर तुझे सेहत के दिसी करे ऐं तोखे मशवरो दे त तुझो बार कमजोर आ या तुझी सेहत कमजोर आ या तुझे घरवारी जी सेहत कमजोर आ लिहाजा इन बचड़े के सेहतमंद थियण जे ला पंहिंजे अमड़ जो 1.5 साल 2 साल थञ पियण जरूरी आ अगर इहो मशवरो ॾेई तोखे ऐं पोइ तोखे कायल करे त इन सुहिणी नियत सां अगर तू मुंहिंजा दोस्त जे वक़फो कराईंदे तॾहिं बि ॾोह कोन थींदो वरी सवाब थी वेंदो सॼो मामलो नियत जो आहे सॼो मामलो इरादे जो आहे बहरहाल ॻाल्हि खे खुटायां अॻिते अल्लाह जे कामिल वलीअ जे गुलाम खे पुट घणा वरी ॿुधा घणा सतनी पुटन में अमीरा जेको नंढड़ो बचड़ो आ वो कुछ दादलो घणो थींदो आ हिकड़ो वडेरो हुजे ॿियो नंढड़ो पुटड़ो हुजे दादलो हुजे छा तो समझी त खिट हूंदो या न हूंदो कीअं तो समझी वडेरे जो पुटड़ो हुजे बि पछाड़ीअ जी खुरड़ दादलो भी हुजे छा तो समझी त खिट त यकीनन हूंदो इएं ई खिट पंहिंजे पीउ जो पुटड़ो दादलो इएं खिट में मुंहिंजा दोस्त अजीज हुन पंहिंजे दोस्त जे पुट जो क़त्ल करे छॾियो अॼुकल्ह ॾिसो था पिया न टीवीन ते वग़ैरह ते दोस्तन में दोस्ती कान्हे यारन में यारी कान्हे का मिटन में माइटी कान्हे का बस अज भी जेकॾहिं निस्बत आहे त यकीन कयो हिकु मदीने वारे घोट जी आहे ॿियो औलिया अल्लाह वारी निस्बत अज भी ताक़त ॾेखारे रही आहे मिट खे ॾिसी बूथ हीअं थो करे पर पीर भाई हिक ॿिए खे ॾिसे थो त परे खां सॾ थो करे यह हकीकत है या न मां पंहिंजी ॻाल्हि कयां त ख़ुदा जो कसम काबतुल्लाह शरीफ जो तवाफ करे रहियो होसि एहराम पातो पियो हो ॿियो साईं जन जो फ़कीर सजण साईं जो फ़कीर उते त अॻ में आयल हो उनखे जो टोपी पई हुई मथे में सजण साईं जी निशानी उहो तवाफ पियो करे जेॾी महिल मुंहिंजे भरमा लॻियो त मूं ॾाढा कयो अल्लाह त हुन पोइ ते निहारे मूंखे चई आप सज्जन साईं खे उहो कैनेडा जो हो को पाकिस्तानी रहंदो कैनेडा आप सज्जन साईं खे फ़कीर है मैंने कहा मैं सज्जन
सजन साईं का फ़कीरो यानी काबतुल्लाह जो तवाफ भी हली रहियो पर मुर्शिद जी निस्बत उते बगद हली रही मिट्र मिट्र के ॾिसी भॼी थो वञे पर पीर भाई हिक ॿिए खे ॾिसी भॼे कोन थो सरड़ो थो करे सीने सां थो अल्लाह जे कामिल वली जो गुलाम उन जो सते पुट जेको दादलो हुयो खून करे तो विजे अमीरा परवाह ना है जी दुनिया जो निजाम झझ पैसन ते खरीद करे वठंदुस ऐसे छो पैसन ते खरीद करे वठंदुस दुनिया दौलत लुटींदो आ पर अल्लाह जी बेनियाजी पंहिंजी जगह ते बरकरार आ दुनिया जा तमाम मामलात कम नथा अचन किथां भी टाको नथो लगे मुंहिंजा दोस्त अजीज हिकड़े पासे क्लियर थियण वारो आ त हिन जे बचड़े खे हाणे फांसी जी सजा अचण वारी आ या वरी हिन जे बचड़े खे उम्र कैद अचण वारी आ जॾहिं तमाम मुंहिंजा दोस्त तमाम मामलात हथन मां निकिरी विया रोई अचे वेठो त ज़ाल थी चवेस ॻाल्हि ॿुध दुनिया सॼी आज़माए किथों भी टाको कोन लॻो आ चवे तो कोन लॻो आ चवे थी हाणे देर न कर अॼु चवण मां थी चवां वाइदो तूं मूंसां कर इएं कंदे चवे तो कंदुस चवे थी सिधो कामिल मुर्शिद दे हलियो काडे वञे जवाब दे कामिल मुर्शिद दे हलियो वञो कामिल मुर्शिद कंहिंखे चइबो आ जवाब दे कंहिंखे चइबो आ जो कामिल मुर्शिद ऐसा हुए बाहू जेड़ा दूहां जगह विच खुशियां दिखावे मुझे महबूब मुस्तफा करीम जे शरीयत वारो हुजे अल्लाह जो प्यारो हुजे जंहिंजे चेहरे ते ॾिसण सां रब याद अचे अजीज़ान मन पंहिंजे कामिल मुर्शिद दे हलियो वञ बाज़ किताब मुख्तलिफ नाला लिखिया हन इन करे मां कोई भी नालो न खणे कंबाइन ॻाल्हि करे थो वञा पंहिंजे कामिल पीर जे दड़े ते वञ तेसी न उथजा जेस ताईं मुर्शिद करीम तोखे इहो न चवनि त तुंहिंजे पुट खे फांसी कान ईंदी चवे तो ठीक आ बच्चो त दादलो हुयो मुंहिंजा दोस्त सिधो पंहिंजे मुर्शिदन वटि आयो आ खुश मरहबा रोई रहियो आ बच्चा कीअं आयो आ सॼी हकीकत करे ॿुधाई पाण फरमायो अल्लाह से आसानी कंदो मुंहिंजा साईं मोटंदुसि कोन मुंहिंजे पुट खे सज़ाए मौत अचण वारी आ मुंहिंजे पुट जी उम्र कैद सज़ा अचण वारी आ मुंहिंजे पुट जे लाइ मूंखे अल्लाह जे दरबार मां इहा तकदीर तब्दील कराए ॾियो अल्लाह जे कामिल वलीअ घणेई समझायो ॾिठई तहे मुड़न वारो कोने हाने तवज्जह कजा अल्लाह जी नेक कामिल वली उन मुरीद के चयो असा तो सा वायदो था कयो त असा इया तुझे बचड़े जी सजा रब्बे जुल जलाल जे दरबार में माफ कराइंदासी पर हिकड़ो वायदो तू कर जी असा चऊं ती तू भी कंदे उन चयो मुंहिंजा साईं मां अल्लाह तआला कुर्बान करण जे लाइ तैयार हां मुर्शिद ने फरमायो बच्चा सोची पो जवाब दे चवे तो साईं कंदुस बियो दफो पुछो साईं कंदुस टियों दफो पुछो चई साईं कंदुस हाणे बुध जा त मुर्शिद छा थो चवे तवज्जह कर मुसलमान उन अल्लाह जे कामिल वली फरमायो तो वायदो तो करी हा सही वायदो तो कया पाण फरमायो पो वायदो हो आ त हाणे जीअं गोठ वञी गोठ जो तू चंगो हा मुंहिंजा साईं मनी मस्जिद के बुहारी बि पंहिंजे हथन सां ॾिजा अज़ान भी वञी पाण चइजा जेके जमायती नमाज़ पढ़ण अचनि सभिनी जूं जुतियूं बि सिधियूं करे रखजा जीअं नमाज़ पढ़ी निकिरनि त उन्हनि खे जुतियूं पंहिंजे हथन सां पाण पाराइजा हिकड़ी शे छडी दे त भी मिलंदी तू चवी त बई हुजन बगिदरा मुठ में कदे भी कोन थिया हन यार गाल दुखी हुई लेकिन बच्चे जी मोहब्बत उन का अन्या दुखी आ वायदो तो करे जी मुंहिंजा साईं इए कंदुस पाण फरमायो वञ इए करी त 8 ॾींहं करे पो वरी हलियो अचजा मुंहिंजा दोस्त अजीज जीअं गोठ पहुतो मस्जिद के बुहारो ॾियण शुरू कई गोठ जो चंगो जेको कदहिं कदहिं मस्जिद में वींदो हो अॼु मस्जिद जी बुहारी ॾेई रहियो आ गोठ जा माण्हू जुतड़ियूं लाहे अंदर वञन हे जुतड़ियूं सिधियूं कयो वेठो आ
मुंह के पाजे के ढके छो त इंसान मुझा दोस्त अजीज सभिनी के जुतरियूं पारा को चवे रहे सब हथ परे कर सभिनी के चवे मुखे छडियो कह चयो त चरियो थी वयो आ कह चयो त औलाद जे मोहब्बत में पागल थी वयो आ इहो अमल जारी रखे अल्लाह जे कामिल वली जे निगाह दे निहार मुझा दोस्त अजीज उन जे निगाह जे समरात दे निहार पान 8 ॾींहनि खां बाद मोटी आयो मुझा साईं 8 ॾींहं गुज़री विया पान फरमायो हाणे हिक हिक ॻोठ में हलंदो वञ हिक हिक ॾींहुं हिक हिक ॻोठ जे निमाज़ जो जुतियूं सिधियूं कर मुझा दोस्त अजीज जीअं ॿियनि ॻोठनि में वञण शुरू कई अल्लाह जे कुदरत दे निहारियो मस्जिद मां जमायती निकरन था पिया इन जे मुंह ते कपड़ो हीअं लॻो पियो आ मुंह ढकियो पियो आ माण्हुनि जूं जुतियूं थो पियो सिधियूं करे हिकिड़े जवान जी जेॾी महिल जुती थो सिधी करे त उहो चवेसि थो ओ जुती सिधी करण वारा ज़रा मुहड़ त मथे कर हिन जो मुहड़ मथे कई ॾिसे त उन जी जुती थो पियो सिधी कयां जंहिंजे पुट जो खून मुंहिंजे पुट कयो आहे अजीब इत्तेफाको मेहमान थी उन ॻोठ में पहुतो आ जीअं जो उन जी नज़र पई निहारे चवे थो अच्छा ॻाल्हि इन मंज़िल ते पहुती आ मुआफ़ी घुरणी थई त मुआफ़ी घुर सिधो सो चओ त मूंखे मुआफ़ कर राजन जूं जुतियूं सिधियूं छो थो करी हाणे पर्दो परे करे निहारे चवेसि थो मूंखे तुंहिंजे मुआफ़ी जी ज़रूरत कान्हे मूंखे तोखे राज़ी करणो कोन्हे हाणे मां तुंहिंजे राज़ी करण जे लाइ न तुझे राजी करण जे लाइ वडेरा वठी आयसि पाड़े वारा वठी आयसि तू राजी न थे हाणे मूंखे राजी करणो आ त पंहिंजो करीम रब राजी करणो हाणे मां तुझे राजी करण जे लाइ न करे रहियो हां मां पंहिंजे बेनियाज़ रब खे राजी करण जे लाइ करे रहियो हां जीअं हिन चयो त मां रब खे राजी करण जे लाइ करे रहियो हां उन जे दिल जे मथां मुंहिंजे करीम रब पंहिंजे कुदरत सां अहिड़ी रहमदिली पैदा करे छॾी हिन ॾे निहारे चवे थो जेकॾहिं तूं अल्लाह जे रज़ा ख़ातिर दुनिया जूं जुतियूं सिधियूं करण जे लाइ तयार आहीं पो मां बि रब्बुल आलमीन जे रज़ा ख़ातिर पंहिंजे बच्चे जो खून तोखे बख़्शण जे लाइ तयार आहियां ऐं अल्लाह जा बाना मुझो महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम पंहिंजे उम्मत सां प्यार कंदो आ अल्लाह ताला जे ज़ात जी सिफ़त आ वली कंहिंजी सिफ़त आ चो अल्लाह जी सिफ़त आ अल्लाह वलियुल लज़ीना आमनू युखरिजुहुम मिनज़ ज़ुलुमात इलन नूर मुझो बेनियाज़ रब इन पंहिंजे वलीय वारी सिफ़त सां जॾहिं पंहिंजे बाने खे नवाज़ींदो आ त रब पंहिंजे क़ुरान में तो फरमाए त मां अल्लाह जॾहिं ईमान वारनि जी मदद फरमाईंदो हां वलियु मना मददगार जॾहिं मां ईमान वारनि जी मदद फरमाईंदो हां युखरिजुहुम मिनज़ ज़ुलुमात इलन नूर मां रब उन्हनि खे ज़ुल्म ऐं गुमराही जे ऊंदहि मां कढी करे मां अल्लाह उन्हनि खे नूर ऐं रोशनीअ वारे रस्ते ते पहुचाए छॾींदो हां इहा वलियु सिफ़त आ मुंहिंजे बेनियाज़ रब जी उहा सिफ़त जंहिं बाने खे अल्लाह अता फरमाईंदो आ जंहिंखे तूं असां वलियुल्लाह चवंदा आहियूं त उन जी सिफ़त में जॾहिं रंगजी वेंदो आ त उन जो कम बि इहो हूंदो आ ॻोठनि खां गुनाहगार ईंदा आहिनि ख़तादार ईंदा आहिनि शहरनि मां अंदर उन्हनि जा कारा थियल हूंदा आहिनि अल्लाह जे वलियनि जे दरबार में अची करे जेॾी महिल ज़िक्र वारनि सां गॾु वेहंदा आहिनि अचे ज़िक्र जूं लोलियूं कंदा आहिनि त बेनियाज़ रब जे ज़ात खे रहम अची वेंदो आहे उन ज़िक्र वारनि जे सदके मुंहिंजो अल्लाह उन गुनाहगार जे दिल खे बि रोशन ऐं मुनव्वर करे छॾे मुझा दोस्त अल्लाह ताला कुरान करीम में फरमायो या अय्युहल्लज़ीना आमनुत्तकुल्लाह माफ कजो 9 बजे फाइनल करनी हुई 2 मिनट वधी विया या अय्युहल्लज़ीना आमनुत्तकुल्लाह वकुनू मअस सादिकीन ऐ ईमान वारो टिजो मां अल्लाह खां पर सोहबत कयो मुझे सालिहन जी
मुझे सालिह केर हन जेके मुझे महबूब मुस्तफा जा दीवाना हन। मुझा दोस्त अजीज सोहबत सालिह तोरा सालिह को नंद सोहबत तालिह तोरा तालिह को नंद अल्लाह वारन सा मोहब्बत कंदासी, अल्लाह वारन जी हमनशीनी इख्तियार कंदासी, उनन सा प्यार कंदासी, उनन सा निस्बत कंदासी। अल्लाह कंदो तो तवा सांजे अंदर में भी एहसास पैदा थींदो ऐ मुसलमान, ऐ मुसलमान बस हिकड़ो अमल कर। डिग्यूं इबादत तू भले छड़े दे, डिग्यूं रियाजतू भले छड़े दे, घना चिल्ला भले न कटे। खुदा जो कसम रुकी हिकड़ो दिल में ख्याल कर कहड़ो मुझे महबूब जे उम्मत सा प्यार, अल्लाह जे मखलूक सा प्यार कर। ही खल्क अल्लाह जो अयाला रब्बुल आलमीन फरमाए तो अल खल्क अयालुल्लाह, ए मखलूक मा रब जो अयाला जेको अल्लाह जे मखलूक सा प्यार कंदो आ रब उन सा प्यार कंदो। जेकर तुझे बचड़े सा को प्यार करे उन जो मुंह खराब हो जे दुआरे बुधा तुझी दिल खुश थींदी या कान थींदी। औलिया अल्लाह जो तरीको दिस हजरत जुनैद बगदादी रहमतुल्लाह ताला अलैह दुआ कयो सा मजहबी मानुन के त अल्लाह ताला असा के समझता फरमाए। जदे न सा मजहबी मानुन में तब्दीली अचे वई राज वेचारो तो ओही रब जे कलाम जो महबूब जे दीन जो दीवानो आ। दुआ कयो सा मौलविन के खुदा समझता फरमाए। हजरत जुनैद बगदादी रहमतुल्लाह ताला अलैह कहे गोठ खां लगन ता हिकड़ो शराब पी नौजवान शराब में धुत थी वनी रहो। नौजवान शराब जे हालत में नशे जे हालत में गोठ खां लंघे तो गोठ जा छोकरा उनके थेड़ खाईंदो दिसी करे को भितर तो हणे को पत्थर तो हणे कहे थेल हो दिनो वो नौजवान किरी पयो। जदे किरी पयो ओहे गोठ जा छोकरा खिलण लगा। सामो जुनैद बगदादी दिसी रहो आ। हजरत जुनैद बगदादी लठ मुबारक में आ उन बाड़न के हकल कयो भजी वञो परे। बाड़न चयो त तवा जो छा वने। जुनैद बगदादी फरमायो ही मुंहिंजो छा फरमायो शराबी शख्स जेला शराब जे नशे में धुता शहर जा बारड़ा उनके धिक्का दई केराइन था। जुनैद जेड़ो जवान चवे तो त ही मुंहिंजो आ। बारड़ा परे भजी वया। अल्लाह जे कामिल वली मुझे महबूब मुस्तफा जे दीवाने दे निहार पाण पंहिंजी चादर मुबारक सा उन जे मुंह के उघन था, उन जे मुंह के साफ था कन। पानी खणी हुन जे मुहड़े ते हणन था, हुन जे मुहड़े के साफ करे। अज जुनैद बगदादी बेनियाज रब जे दरबार में दुआ तो घुरे या अल्लाह ओ मुझा करीम रब जुनैद जे वस में एतरो हुयो जो हिन जो मुहड़ो साफ कयो थई। या अल्लाह तू दिलन जा दर खोलण वारो आ। जुनैद पंहिंजो कम पूरो कयो। मौला पंहिंजे महबूब जे उम्मतीअ जे मथां रहम फरमा। अल्लाह जे कामिल वली उन जे मुहड़े ते हथरो हणी सफाई करे दुआ घुरी। मुझो रब राजी थी पयो। उन जो दुनिया जे शराब जो नशो टुटी वयो, इश्क जो नशो अची वयो। जडे बियो दफो जुनैद बगदादी उत लंघिया दिसन त मस्जिद जो मौज़न लगो पियो, मस्जिद के बुहारियूं ॾेई रहियो आ। ऐ मुंहिंजा दोस्त बुरे खे जेकॾहिं तू रुगी बुरो चवंदे त उहो तोखां नफ़रत कंदो। ऐ मुसलमान कॾहिं बुराई करण वारे सां भी प्यार कर, कदे बुराई करण वारे खे भी सीने सां ला। इन नियत सां ला त मां हिन सां प्यार कयां, मन ही बुराई छॾे वञे त जेतिरो टाइम तू हुन सां मेहनत कंदे मुंहिंजो रब तोखे उन जे विख विख जो अजर अता फरमाईंदो। अचो त अल्लाह जे मखलूक सां प्यार कयूं, अचो त मोहब्बतूं वंडियूं, अचो त प्यार वंडियूं, पाड़े में हिक ॿिए जो ख्याल रखूं, गरीबन जी मदद कयूं। ख़ास करे हींअर ॾुकार लॻो पियो आहे, अन्न ॾाढो महांगो थी वियो आहे। ऐं मुसलमानो हे ॿाहूं तो बदा ताके जंहिंजे पल्लीअ में ॿ टे बोरियूं पियलियूं हन बजाए इन जे जो बोरीअ जे एवज़ ॿिन बोरियुनि ते बोल करे ॾियो। खुदा जो खौफ कयो, गरीबन मिस्कीनन जी मदद कयो। जे राह खुदा में नथा ॾेई सघो उन्हनि खे ओधारो ॾियो। खुदा जो कसम हिकिड़े पासे रात ॾींहं तू मुसल्ले ते वेही इबादत कर, हिकिड़े पासे हिकिड़े वेले जी बुख कंहिं मिस्कीन गरीब मारूअड़नि जी ख़त्म कर। तुंहिंजे ज़िंदगीअ जी इबादत हिकिड़े पासे, उन्हनि बचड़न जी हिकड़ी दुआ तो उन खां वधीक रंग लाए छॾी। एक ॿिए जी मदद कर, मुसलमान मुसलमान जी मदद कर।
मदद रुगी माली तौर ते कोन थींदी आ, अखलाकी तौर ते भी मदद थींदी आ। मुझा मुर्शिद करीम सजन सईद दामत बरकातुहुल आलिया फरमाईंदा हन, ओ फकीरो बियो कुछ नथा ॾेई सघो त हीअ मुंह जी मुरकत विरहायो भला। कहीं दुखायल के दिसी करे, कहीं परेशान हाल के दिसी करे उनके गिराटड़ी पाए उन जो हाल पुछी उनके खिलाइण जी कोशिश कयो, उन जे गम हल्के करण जी कोशिश कयो। ऐन मुमकिन आ त तुझे उन खिलाइण जे करे उन जो गम हल्को थी वने, मुझो यार तो ते राजी थी पवे। हिन दौर जे अंदर मुझा दोस्त वडे में वडो जिहाद इहो आ, वडे में वडी तबलीग इहा है त कहीं दुखायल जे कम अचो, कहीं ओझल जे कम अचो, कहीं मिस्कीन जी मदद कयो। भला जे मदद नथा करे सघो त कम अज कम कंहिंजो हक खाओ त न। कहीं मिस्कीन के जे ज़कात दई नथा सघो त कंहिंजी ज़कात जी मशीन खाओ त न। कहीं मिस्कीन के जेकॾहिं नलको हणाए नथा ॾेई सघो त ज़कात जा नलका खाओ त न। जेकॾहिं कंहिंखे खिलाए नथा सघो त भला कंहिंखे रोआयो त न। ऐं मुस्लमान भला कमज़ोर ईमान ई सही, कम अज कम एतिरो कयो त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ कंहिंखे तकलीफ़ न ॾियो, पाड़े वारे जो ख्याल कयो, उन जे दुख में उन जे सुख में साथी थियो। इंशाअल्लाह ताला मुझो अल्लाह मेहरबान आ, उहो जॾहिं राज़ी थींदो बेड़ो पार थी। लंबी तकरीर न कई थम, ड्रिगा दलील कोन ॾिना थम, ख़बर नाहे छो ॿियो टियों दफ़ो जॾहिं उठ मीर खान भट्टीअ में ईंदो हां त लंबी तकरीर कोन ईंदी आहे। इंशाअल्लाह ताला अन करीब जेकॾहिं तव्हांखे ईअं नाहे त दलील जी तकरीर करणु छॾे ॾींदव, ठकाव कढंदो हां, पर जिते ठकाव कढणा हूंदा आहिनि उते ठकाव बि निकिरंदा आहिनि। अन करीब इंशाअल्लाह ताला नवाबशाह शहर में प्रोग्राम आहे, उते अचिजो त पोइ उते वरी हूंदा शहर जा थोड़ा टेडड़ी माण्हू हूंदा आहिनि, सुटेल बूटेल वगैरह वगैरह समझो था न, त पोइ उन्हनि सां वरी उहा ॿोली ॻाल्हाइणी पवंदी आहे, उन्हनि खे वरी ईअं दलील ॾियणा पवंदा आहिनि। हे त मुंहिंजा मारूअड़ा आहिनि, मारूअड़ा मनहड़नि में रहण वारा, जग जे बहराड़ीअ वारा, मुहबतुनि वारा, इश्क वारा, प्यार वारा, इन करे तव्हां सां प्यार जी ॿोली ॻाल्हाई अथम। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात असांजे दोस्त मंसूर हुसैन जे हे कयल ख़ैर रब क़बूल फरमाए। मरहूम मुबीन मोहम्मद मुबीन मरहूम मोहम्मद मुबीन मरहूम मोहम्मद मुबीन भट्टीअ जी अल्लाह ताला बख्शिश फरमाए। तव्हां सां जेके भी हिते गॾु थिया आहियूं, हे जुमिलो चवां मां, अॼु कंहिंजे ईसाले सवाब जी दुआ थी रही आहे। ॾाढा चओ मरहूम मोहम्मद मुबीन, ठीक आहे, उनखे त ख़ुदा बख्शींदो इंशाअल्लाह ताला, पर ही जेके आया हूं इन्हनि खे रब बख्शींदो या कोन? दिल खां पुछी पो जवाब दे। उन खां पहिरीं जो मां कुरान जी आयत पढ़ा, उन खां पहिरीं जो कुरान जी आयत पढ़ा, पंहिंजे दिल खां पुछ त ख़ुदा बख्शींदो या कोन बख्शींदो? इंशाअल्लाह बख्शींदो, बख्शींदो मुंहिंजो अल्लाह, गुनाह मुआफ़ कंदो मुंहिंजो अल्लाह, लेकिन वसीलो बख्शिश जो हे मुबीन खान बणियो या कोन बणियो? जवाब दे, जवाब दे। घणा साल थिया अथसि दुनिया छॾे, ऐं ख़ुदा जा बाना मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जो जंहिं हिकिड़ो कलमो पढ़ियो आहे न, उहो ॿिए मुस्लमान जे लाइ तोहफ़ो आहे। याद रखी छॾ, हर मोमिन बे मोमिन जे लाइ वसीलो आहे। मदीने जे ताजदार जी हदीस तोखां विसरी वई आहे। मुंहिंजे मदीने जे साईं फरमायो, मुंहिंजो उम्मती कब्र में पहुचंदो गुनाहनि जा अंबार खणी पहुचंदो, पर जॾहिं महशर में उथंदो त गुनाहनि खां फारिग थी अचे पहुचंदो। या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, छा हो कब्र में निमाज़ूं पढ़ंदो, कब्र में इबादत कंदो? हुज़ूर फरमायो न, कब्र में सवाबनि जी गुंजाइश कान्हे का, महबूब हुन जा गुनाह कीअं लंदा? मुस्तफ़ा फरमायो, मां मुस्तफ़ा जा गुलाम पोयों जो ईमान वारा हूंदा, उहे ईमान वारा दुआऊं घुरंदा वेंदा, रब कबूल कंदो वेंदो, हिन जा गुनाह माफ़ थींदा। हर निमाज़ जे अंदर सलाम पो वराईंदो आहे, पहिरीं खुद पढ़ंदो आहे। जहिड़े भी फिरके जो ही मुंहिंजो फिरकी सिरके सां वास्तो कोन्हे, खोले तो चवां, हर निमाज़ी शियो हुजे, सुन्नी हुजे, बरेलवी हुजे, देवबंदी हुजे, अहले हदीस वगैरह वगैरह जेको भी हुजे, सलाम पो वराईंदो आहे। पहिरीं महबूब ते दुरूद पढ़ी चवंदो आहे, रब्बी जअलनी मुक़ीम अस्सलात वमिन ज़ुर्रियती रब्बना वतक़ब्बल दुआ रब्बना ग़ुफ़िरली, मौला मुखे मुआफ़ कर, वल वालिदैय, मौला मुझे अब्बे अम्मा के मुआफ़ कर,
वलिल मुमिनीन मौला जेके मोमिनन सभिनी खे मुआफ़ कर यौम यक़ूमुल हिसाब मौला क़यामत जे ॾींहं ताईं जेके भी ईमान वारा हन हड़िने खे मुआफ़ कर। ॿुधायो निमाज़ी दुआ पढ़ंदो आहे या कोन पढ़ंदो आहे? पोइ जॾहिं तूं निमाज़ में दुआ घुरी रब तुंहिंजी दुआ क़बूल न कंदो त कंहिंजी कंदो? जवाब ॾे। हर निमाज़ी पंहिंजे निमाज़ में मुझे हुजूर जे उम्मत ला दुआऊं घुरंदो आहे। ॿुधाए त रोज़ अरबे खरबे निमाज़ूं पढ़नि था मोमिन या कोन था पढ़नि? जवाब ॾे। पोइ जॾहिं अरबे खरबे दुआऊं मुझे मुस्तफ़ा जे हिक हिक उम्मतीअ खे पहुचनि, ॿुधाए जन्नत में न वेंदो बाक़ी काॾे वेंदो? जवाब ॾे। जन्नती ही रुगी पाण संभाल आही जन्नती रुगी पाण संभाल। वरी जुमलो तो दोहराया सब गुनाह रब माफ कंदो बख्शिंदो पर बे जो हक रब माफ कोन कंदो। वरी तो आखिर में तो कजे बे जो हक न खाइजे, कैसा ना इंसाफी न कजा। मता जे बनड़ो भर में थोड़ो सेरिया तो थोड़ो बनड़े के सेरे तो छड्या। ऐ इंसान कब्र जे हिकड़े काने के याद कजा के जे बने जे सेर रखो पहिरी कब्र जे काने के याद कजा। बनो सेर न बने ते अञा ब लपो रखी थोड़ो मोकरो करे छ। बनड़ो मोकरो थी वने अचण वारो सुकून सा पंधड़ो करे तो न बनो सेरे सोढ़ो कयो ऐ को गाह जे भरी सा किरी पयो उन जो उस्बो खरी पे। बुधा कयामत जे दिहाड़े मुस्तफा जारो केड़ो मोह खण दे। ऐ मुसलमान बन्ने के सोढ़ो न कर बन्ने के मोकरो कर, रस्ते के सोढ़ो न कर रस्ते के मोकरो कर। पाजाए पजी गाला रात जो पानी जो लुड़कड़ो न कडी छ त गाह जी बारी भरजी पवे। इए न कर। वारो अदे गुलण जो आ पर गाह तो सुके निंड पियो होदो होरिया करे वनी सोरा आखड़ो करे तो छडा दिस तो करे हेठ हेठो बारो भरजी विंदो। गाह जो बारो त भरजी विंदो पर तुजो बेड़ो बुडी विंदो। याद रख तू चवी तो मुझो गाह साओ थी विंदो। मेह जो पेट भरबो लेकिन जहन्नम जो पेट पांजे पान जहन्नम जी बाह पांजे पेट में न विच। बे जो हक न खा डिजी तो अदे गुलण खा त दिसे नहीं है पे तो बिल्ले वांगुर निहारी सोरा आखड़ो पेटो कडी मखलूक का डिजी तो कदे मथे निहारियो थे त खालिक भी दिसी रहो। रात जो कंजी गाह जी भरी तो करी चारे पासा तो निहारी के दिसे तो कोन तो मखलूक का डिजी तो कदे ख्याल कर त खालिक दिसी रहो आ। जदे न अंदर में इयो पैदा थी ख्याल उन दे तो वक्त जो वली बणजी विदे। याद रख जदे न तुझे अंदर में खौफ खुदा पैदा थियो चवण दे मुखे एकड़ो डाढो मुर्स हुयो डाढो डीगो हुयो डाढो नाले वारो हुयो। कहे औरत जे मथा हुन जो गलत मुजा दोस्त अजीज ताल्लुकात जे बुनियाद ते डाढ जो हुयो। उन औरत ने न्यापो कई त मा तो सा मिलण ईंदुम। अल्लाह जी कुदरत उन दी उनन जे घर में मेहमान अची वया। औरत देर कई कावड़ मा तो चे तो के खबर ना है त मा केडो मोतबर हां तो एडी देर कई हारे चवेती मोतबर तू तो मोतबर आई पर मुजा वारस जागन पिया। उन औरत जे जुबान मा नितो त मुजा वारस जागन पिया। मां पांजे वारसन के छडे नथी सगा। अल्लाह जे हिदायत जो दर खुली वयो। इन जे दिमाग में आयो त एक औरत थी करे पांजे वारसन का डिजी रही आ। पांजे पाण के चवे तो ऐ पांजे पाण के मोतबर समझण वारा तू लावारस हई जो तू के का नथो डिजी। अर्श दे निहारे चवे तो ओ मुजा मालिक मदीने निहारे चवे तो ओ मुजा वारिस बस मु अज बस कई तौबा करे ओ अजर कोन औरत जे मथे ते रखी चवे तो तू मुजी कयामत ताई दीन जी भेण हई। उन जे औरत जे मथा अजरक रखी जिए जो रोई निकतो अञा दरखों बाहर निकरी बस कये रब कुर्ब कयो बीठे बीठे वक्त जो वली बणजी वई। खुदा के खौफ वणदो आ जने बाने जे अंदर में रब जो खौफ पैदा थे। अंदर में खौफ पैदा कर मखलूक के न दिसे त गाह कया तो के दिसे तो कोन तो खालिक के दिस तो ओहो दिसी रहो। ला तअखुजुहु सिनतु वला नौम जेको निंड त न कंदो आ पर पिनकी भी जेके कान दिया। मुजा दोस्त अजीज अल्लाह ताला जी जात बाबरकात तवा सा के पांजे खौफ ए महबूब जे रहमत वाली उम्मीद जे विच में जिंदगी गुजारण जी तौफीक अता फरमाए। व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। माशाअल्लाह दीवाने फौजी मोहम्मद मुबीन जिला गंजा माशाअल्लाह दुरूद पाक घणा हन 25,32,000 सुभान अल्लाह। हाने चो सुभान अल्लाह
सलात शरीफ 15,000 न 1,50,000 अस्तगफार 1,37,000 कलमे तय्यब 1,12,000 आयत करीमा 1,00,000 खत्मुल कुरान 31 अदद अल्लाह कलो उन में हिकड़ो पाण मालिकन भी पढ़ियो हुंदो इते भी थोड़ो बुधायाव अजकल फैशन थी वियो मालिक जने कुरान जो खत्म पढ़ाईंदा हन त उहे कमकार में मौलवी के बाद ता खत्म पढ़ो वो मौलवी जे करे को शागिर्द कल क्रिकेट पे थी हले साउथ अफ्रीका पाकिस्तान जी मोबाइल हाथ में होंदी जेड बार मालिक कहंदा अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन रहमान रहीम जे हेरे विंदा छक्को वरी अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन रहमान रहीम आए अल्लाह खिलो न छायो सच ना है छायो सच ना है बाबा वडड़ो तुंजो मौलवी या मदरसे शागिर्द जकड़ो चाचे जो पुटरा इन करे जने भी कुरान जो खत्म पढ़ो या पढ़ायो खुद जरूर पढ़ंदा कयो जरूर उन में शामिल थींदा कयो खुद पढ़ाईंदा कयो ऐं ख़बर अथव अॼुकल्ह जदीद दौर आहे किथे किथे 30,000 ख़त्मा बि क़ुरान जा थी वेंदा आहिनि पोइ हिकिड़े खां पुछो मुंहिंजो 30,000 ख़त्मा थोरो ॿुधाए त सही असां हाफ़िज़ क़ुरान हिकिड़े ख़त्मे में टाइम थो लॻे जे फलाणे मौलवी 10 ख़त्मा न फलाणे 100 ॾिनो जो शागिर्द घणा अथसि चईसि अलाए जे पोइ जॾहिं उन्हनि खां पुछ साईं हिकिड़ी यासीन बराबरि 10 ख़त्म 3 भेरा कुल अल्लाह बराबर खत्म शरीफ रब ॾियण वारो आहे उन जे खजाने में खोटी कान्हे पर अहिड़े क़िस्म जा ख़त्मा ॾेई पैसा वठण वारो कुझु तव्हां